हक मौजूद दोस्तों तिया हर माण्हू खे ख़बर आहे नंढे ॿार खे बि त सनावला शहर पकड़जी वियो आहे। हाणे जेको आहे त सोशल मीडिया ते चवनि था संगत साफ़ ई पुछनि था ॾियाल हितों जी ज़िंदगी कीअं भली आहे। चवे थो त सुठी ज़िंदगी ॾाढनि खे अपील आहे त इहा भली ज़िंदगी अची गुज़ारनि। अॻु में मां सनावला खां इहा शइ पुछणु चाहींदुमि त तूं ॾाढो इज़त में वेठो आहे। मूं त तुंहिंजो कपिड़ो हिन महिल ताईं लाथो कोन, इहा गिंदी मूं सां ॿजियूं था थिए। ॿियो त तुंहिंजो जान ते ॾिसंदो काटन जा कपिड़ा पवाए करे तोखे अहिड़ो बोज़की जा पवाया अथनि हिते बि तूं वॾो सुकून में आहे। पर हाणे वधीक हाणे तूं पाण सम्झी वञ वियो पाण आहे असांजे कम सां कोन आहे। पर मां एतिरो पुलिस खे चवंदुमि त भली जल्द में जल्द हिन खे जेल किस्टम कयो। जे जेल किस्टम न कंदा हुआ जो ॿार झलींदा हुआ त अहिड़ो ॾमर त का भित मथां किरी पवंदी हुई। 20 सिपाही सुबुह जो मुयल हूंदा हुआ। हे अहिड़ो आज़ाब थिए जंहिं मुल्क में वियो उते आज़ाब थिए। इहो मां सीरियस चवां थो, डिॼी कंहिंखां कोन चवां थो, इहो सीरियस चवां थो पियो। पर महिरबानी करे जंहिं इहो इलाइक़े में वियो अथव उतो तव्हां पुछी ॾिसो त इलाइक़नि जा इलाइक़ा तबाह अची विया त अहिड़ो वक़्तु भरियो अथव। दोस्तों ही वीडियो धाड़ेल सनावला शहर जे गिरफ़्तारी खां पोइ राउंती कचे खां धाड़ेल राणे शहर जो वीडियो बयान अची वियो आहे जेको तव्हां ॾिठो इन टाइम। लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा।